सकरन तबलीग कुरान व सुन्नत जे आलमगीर गैर सियासी तहरीक दावत इस्लामी जा 42 साल मुकम्मल थियण ते जामिया मस्जिद गुलजार हबीब सकरन में शुक्राने जा नफल अदा किया विया, जंहिं बाद सिंध समेत पूरे मुल्क जी आजपे ऐं आसूदे लाइ इज्तिमाई दुआऊं घुरियूं वयूं। उन मौक़े ते शाहिद नवाज़ अत्तारी ॻाल्हाईंदे चयो त दावत इस्लामी जिते दीन इस्लाम जी सरबुलंदी लाइ पाण पतोड़ियो आहे, उते दावत इस्लामी जो फलाई इदारो फैज़ान ग्लोबल रिलीफ फाउंडेशन FGRF ॾींहुं राति फलाह इंसानियत लाइ कोशिश करे रहियो आहे। हिन उहो बि चयो त उहो सभु तॾहिं मुमकिन थियो आहे जॾहिं दावत इस्लामी सां चाह इंसानियत जो दर्द रखंदड़ मुसलमाननि हथ वंडायो आहे। उन में मुख्य किरदारु दावत इस्लामी जे अमीर मौलाना मोहम्मद इलियास कादरी जिन जो आहे, जिन जी तरबियत ऐं संदन लखे मुरीदनि साथ ॾिनो आहे। हिन वधीक चयो त दावत इस्लामी गुज़िरियल 42 सालनि में हज़ारे आलम दीन, हज़ारे हाफ़िज़ क़ुरान ऐं लखे दीन जा शागिर्द पैदा करे चुकी आहे, जंहिं में नियाणियुनि जो पिणु वॾो अंग शामिल आहे। होॾां दावत इस्लामी पारां नवाब शाहीन थैलेसीमिया जे ॿारनि लाइ हिकु रोज़ा ब्लड डोनेशन कैंप जो एहतमाम कयो वियो, जिते सभई नौजवाननि रत जो अतियो कयो। उन मौक़े ते कामरान अतारी, सैयद दानिश अतारी ऐं मोहम्मद अनवर अतारी कैंप जो जाइज़ो वरितो, जिते कैंप जा इंतज़ाम संभालींदड़ थैलेसीमिया पेशेंट्स वेलफेयर सोसाइटी जे जॉइंट सेक्रेटरी ग़ुलाम नबी चना ऐं मैनेजर मुजीब रहमान ख़ासि के लिखियनि मालूमात फ़राहम कई।